अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू पढ़ो पढ़ो और सीखो। अॼु असां सबक़ टियों शुरू कंदासीं सिंधी रीडर वन जो। शुरू कयूं था सबक़ टियों। असां जो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि असहाबी वसल्लम। असां जे नबी सगोरे जो नालो हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम। तर्जुमो: हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सगोरन रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे आहे। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम मक्के शरीफ़ में ॼावा। संदन वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मड़ जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम नंढे हूंदे खां ई सुलक्षणा सचार ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथन क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताब आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम फरमायो त अल्लाह हिकु आहे। नमाज़ पढ़ो, माउ पीउ जो चयो मञो, वॾनि जो अदब करियो, नंढनि सां प्यार करियो, पाड़े वारनि सां सुठा हलो, इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो। हाणे असां दोस्तनि खे रवानी सां पढ़ण जी कोशिशि कंदासीं। सबक़ टियों। असांजो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम। असांजे नबी सगोरे जो नालो हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम। तर्जुमो: हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सगोरन रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे आहे। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम मक्के शरीफ़ में ॼावा। संदन वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मड़ जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम नंढे हूंदे खां ई सुलक्षणा सचार ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथन क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताब आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि वसल्लम फरमायो त अल्लाह हिकु आहे। नमाज़ पढ़ो, माउ पीउ जो चयो मञो, वॾनि जो अदब करियो,
नंढनि सां प्यार करियो, पाड़े वारनि सां सुठा हलो, इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो। नेक्स्ट वीडियो में असां इंशाल्लाह इन जी एक्सरसाइज कंदासीं। ऐं जेकॾहिं दोस्तो तव्हांखे फ्रेंड्स जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, कमेंट करे ॿुधाइजो ऐं शेयर कजो पंहिंजे दोस्तनि सां।